अस्सलाम वालेकुम। छा तव्हां जो बेबी 6 महीना जो थी वियो आ? ऐं सोची रहिया आहियो त हाणे पहिरियों खानो छा ॾियो? कहिड़ा फूड महफ़ूज़ आ? ऐं कहिड़ी गली जो ख़्याल रखणु ज़रूरी आ? आज जी वीडियो में असीं ऐं सभु आसान लफ़्ज़ में सम्झंदसीं। 6 महीना खां पोइ सॉलिड्स छो शुरू कंदसीं? पहिरियां 6 महीना में मां जो दुध या फॉर्मूला मिल्क बेबी लाइ काफ़ी हूंदो आ। 6 महीना खां पोइ बेबी खे वाधी ग़िज़ायत जी ज़रूरत हूंदी आ। तनहान करे कॉम्प्लीमेंट्री फूड्स शुरू कंदसीं। पर मां जो दुध या फॉर्मूला जरी रहंदो आ, बेबी तैयार आ? जे बेबी सहारे सान वेहे सघे, खानी में दिलचस्पी दिखारे ऐं चमच सान दिनो खानो निगरी सघे, त सॉलिड्स लाइ तैयार आ। पहिरियों खानो छा हुजे? सॉफ्ट ऐं आसान खानो सान शुरुआत कयो। मैश्ड केलो, मैश्ड आलू, नरम चांवर या मैश्ड दाल सुठी चॉइस आ। हिक वक्त में हिक नयो फूड दियो। ऐं कई दीनी तईन बेबी खे ऑब्ज़र्व कयो ता एलर्जी जो पता लगी सघे। कहिड़ा फूड ना दियो? हिक साल खां पहिरियां शहद ना दियो। घणो नमक ऐं चीनी वारा फूड ना दियो। सख्त टुकरा वारा फूड भी ना दियो। केतिरो खानो दियो? शुरुआत बा या 3 चमचन सान कयो। पोइ आहिस्ता आहिस्ता बेबी जी भूख मुताबिक वधायो। ज़बरदस्ती खराइण जी ज़रूरत ना आ। पानी कढण दियो। 6 महीना खां पोइ सॉलिड शुरू थियां त थरो पानी भी दई सघिजे थो। पर मां जो दुध या फॉर्मूला मिल्क ही में ग़िज़ा रहंदो आ, अचो हिक दफ़ा वरी याद करिए। सॉलिड्स 6 महीना खां पोइ शुरू कयो। सॉफ्ट ऐं सादा फूड सान शुरुआत कयो। हिक वक्त में हिक नयो फूड दियो। शहद, घणो नमक, घनी चीनी ऐं सख्त फूड खा बच्चो। मां जो दुध या फॉर्मूला जरी रखो। जे वीडियो तव्हां खे पसंद आई हुजे त लाइक कयो, शेयर कयो ऐं MCH सिंधी चैनल खे सब्सक्राइब करण ना विसरियो। अल्लाह हाफ़िज़।